बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला हबीबिहिल करीम अम्मा बाद। जामे मलफूज़ात ख़लीफ़ो महमूद रहमतुल्लाह अलैह नकुल बयान करे थो त हज़रत पीर साईं रोज़े धणी रज़ियल्लाहु ताला अन्हु जन कंहिं रूहानी सफ़र तां वापसि थियण खां बाद पंहिंजी आख़िरी मंज़िल कंगरी जी देह में तशरीफ़ फरमा थिया। उते हिकु मवाली हाज़िर थियो। पीर साईं जन जे फ़क़ीरनि उनखे चयो त तुंहिंजी समूरी बिदत ऐं गफ़लत में गुज़री वई आहे। हिन महिल बि मुर्शिद बरहक असांजो इमाम हज़रत पीर साईं रोज़े धणी हिन जाइ ते तशरीफ़ फरमा आहिनि। जेकॾहिं ज़िक्र जी तलक़ीन वठी ऐं मुरीद थींदे त तुंहिंजो भलो थी पवंदो। फ़क़ीरनि जी इहा ॻाल्हि मवाली खे क़बूल पइजी वई ऐं पीर साईं जन जे ख़िदमत में हाज़िर थी खां तलक़ीन हासिल कयाई। हफ़्ते खां बाद उन जा पाड़े वारा ऐं रिश्तेदार दरगाह मुबारक ते हाज़िर थिया ऐं उन मवाली जे वफ़ात जी ख़बर ॿुधायूं। उन सां गॾु इहा बि ॻाल्हि ॿुधायूं त सकरात जी ॾुखी घड़ीअ में बि मवाली जे ज़ुबान ते अल्लाह जो ज़िक्र जारी हुयो, बल्कि फ़ौत थी वञण खां पोइ बि हुन जी दिलि ईअं जारी हुई जीअं ज़िंदह माण्हू जी दिलि हलंदी आहे। अल्लाह तबारक व ताला तव्हां असां सभिनी खे ज़िक्र जूं ज़ाहिरी बातिनी बरकतूं अता फ़रमाए।